अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोहम्मद कासिम मला राज न्यूज़ टीवी ते तव्हांजे लाइ खणी आया आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गर्ल्स प्राइमरी स्कूल मिसन वरी था तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जिन जी कंडीशन तमामु ख़राबु आहे ऐं चौदीवारी किरी रही आहे। ही ॿार जेके आहिनि 150 जे क़रीब ॿार आहिनि। कैंपस प्राइमरी स्कूल आहे ही, जंहिंमें उस्तादनि जी खोट हुअण सां गॾु फर्नीचर जी बि खोट आहे, बिल्डिंग ज़ून आहे। तव्हां ॾिसो त गेट टुटल आहे, गंद किचिरो लॻो पियो आहे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल में फ़क़ति हिकु उस्ताद आहे, मास्तरियाणी आहे जेका गवर्नमेंट जी तरफ़ां आहे, बाक़ी 2 प्राइवेट मास्तरियाणियूं रखियल आहिनि। ऐं इन स्कूल खे चौदीवारी बि कोन्हे, चौकीदार बि कोन्हे। स्कूल जी तव्हांखे कंडीशन ॾेखारे रहिया आहियूं। हीअ अंदरि ॾिसो त फर्नीचर टुटल फुटल बि पियो आहे। ॿार रांदि में मसरूफ़ आहिनि। जीअं गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल तमामु मसइलनि जो शिकार आहे। हीअ ॾिसो चौदीवारी न आहे ऐं गॾु ट्रांसफार्म, बिजली जो ट्रांसफार्म आहे जेको कंहिं बि हादसे जो सबबु बणिजी सघे थो। जी हा, ही गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जी कंडीशन तव्हां ॾिसो पिया। चौदीवारी न आहे, चौकीदार न आहे, वॉशरूम जी सहूलियत न आहे, पाणी जी सहूलियत न आहे, फर्नीचर जी सहूलियत आहे, टीचरनि जी खोट आहे। ॿार त काफ़ी सारा आहिनि, लेकिन इन स्कूल खे का बि सहूलियत मुयसरु न आहे। चौदीवारी न हुअण जे करे माण्हू जेके गंद किचिरो ऐं मोल कुता बि हिन स्कूल में छॾे वेंदा आहिनि। हे ॿार उन ख़िलाफ़ु एहतिजाज करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसो त ॿारनि जी इहा घुर्ज आहे त हिन स्कूल खे यानी त हिन बिल्डिंग खे चौदीवारी ॾियारी वञे ऐं चौकीदार मुक़ररु कयो वञे, इज़ाफ़ी टीचर ॾिना वञनि, फर्नीचर ॾिनो वञे, जीअं हितां जी तइलीम, हितां पढ़ंदड़ ॿारनि जी तइलीम बहितर खां बहितर थी सघे। रिपोर्ट मोहम्मद कासिम मला, मिसल वॾी, राज न्यूज़ टीवी, टंडो लायार।